शुरू थींदड़ बरसात के 18 कलाक गुज़री वञण बावजूद तालके सिंधड़ीअ जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिन वक़्तु 2.5 खां 4 फुट ताईं पाणी बीहजी वियो आहे। फुलाॾियूं शहर जो ही मींगवाड़ पाड़ो मुंहिंजे पसे मंदर में तव्हां ॾिसी सघो था, जिते घर मुकमल तौर ते पाणी हेठि अची विया आहिनि। हिननि जे घरनि मां पाणीअ जो निकाल न आहे थी सघियो। उन सां गॾोगॾु जेको हिननि जे खाध खुराक जो मसइलो आहे उहो बि हल न आहे थी सघियो। उन हवाले सां हिते जे रवासियुनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। 4 फुट खां मथे पाणी बीठो आहे। इंतज़ामिया ॾिसी रही आहे। ही चारे पासे पाणी जो निज़ाम तव्हांखे ॾेखारे चुका आहियूं। बाए गुज़ारिश आहे असां ग़रीबनि जी त असांजी को न को हमदर्दी कई वञे ऐं हुकूमत के गुज़ारिश आहे त हिते जा जेके बि सियासतदान आहिनि, जेके कामोरा आहिनि, जेके वंट वठी वञी वेही रहिया आहिनि, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे हिते वॾा वॾा दाड़ हणी ऐं अॼु असांजे इंतज़ाम लाइ हिते ॿ ॾींहं थिया आहिनि, केर बि ॾिसण लाइ न आयो आहे। बरसात पई है, असां लाइ हमदर्दी लाइ को माण्हू कोन पहुतो आहे। असांजी लॾ बलान लॻी पई आहे, असांजी हमदर्दी कई वञे। असीं ग़रीब माण्हू, असां वटि लाठियूं पाटियूं किरी पियूं आहिनि, घर किरी पिया आहिनि, पतरूं जेके आहिनि सभु लुड़ी वियूं हलियूं। महिरबानी करे असांजी गुज़ारिश कंदा। असांजा घर बर किरी पिया आहिनि, असांजो माल बाल बिल्कुलु दरबदर थी वियो। असां वटि केरु ई कोन हिते आयो आहे, न असांखे पुछण वारो, न असांखे का पुछण का शइ कढण लाइ केरु आयो कोन। बिल्कुलु असांजा अधु घर किरी पिया आहिनि, अधु हाणे घर किरन ते आहिनि। बिल्कुलु इहो 2 खां 4 फुट ताईं पाणी बीठो आहे। बाक़ाइदे हींअर पंहिंजा आया आहिनि, साफ़ी आया आहिनि, उहे असांखां बिल्कुलु असांखां पुछा छा कनि पिया, पर असां वटि इहो ई आहे त उहे वीचारा छा कनि, असांखे उहे छा कनि। उहे चवंदा बाबा असां चओ त कुलनि ते खणी आवांगे ॿाहिरि असीं कढूं। पहुचे तो असांजी मदद करे। असीं ग़रीब को मायूं न रहण जे लाइ घटि ई आहे। रस्तो आहे रुगो गप आहे, किरी मरूं था। अॼु बाज़ार में वञण लाइ होॾा घर को खाधे पीते जो त उहो डठो पियो आहे, अधु खां घणो किरियो आहे। ऐं महिरबानी करे जेको पुॼे सो असांजी मदद करे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मुतासिरनि जी जल्द खां जल्द रेस्क्यू करे हिननि मां बेचैनी ख़तमु कई वञे। असद शहर, टाइम न्यूज़, सिंधड़ी।